जानब हू अम्मा सां विड़ न। अचण सां जो बेइज्जती थी करेसि त छॾियांसि? हा, माण्हू वारनि था, मेड़ा था मिलनि यूसुफ खे। जेसी ताईं तूं अम्मा जे मथां हथ हल्को रख, हल्को, ओसी ताईं अम्मा खे कुझु बि न चओ। जेसी ताईं मां अम्मा खां ज़मीन लिखाए वठां, सम्झ जानब। मां ॿुधायां थी, मां हिते अचण बि कोन ॾींदीसांसि। चयोमि न तोखे, रुगो अम्मा ज़मीन लिखी ॾे, पोइ पोढ़नि वारी पालना वारी अस्पताल में वञी अम्मा खे उथलाईंदुसि। उहो त पसंदि कोन हलंदई, हवेली हली वेंदई। न को हवेलीअ ताईं छॾिया सभु कोन। चङो जानब, मां हलां थो, पाणीअ जो वारो आहे, रेच बि करणो आहे। ठीकु आहे, पर संभाले हलजां। तो सिवा मुंहिंजो ॿियो केरु आहे?